मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं औरत पंहिंजे ॾेर या मासात या सोट सां अकेली सफ़र करे सघे थी या न? बिल्कुलु ग़लति अमल आहे, नाजाइज़ अमल आहे। औरत का बि औरत जेकॾहिं कंवारी औरत आहे या शादीशुदा आहे पंहिंजे ॾेर सां बि जेको आहे सफ़र अकेलो नथी करे सघे, मासात नामहरम आहे उन सां बि नथी करे सघे, सोट सां बि नथी करे सघे। हर हिकु उन बंदे सां औरत अकेलो सफ़र नथी करे सघे जंहिंसां औरत जो निकाह थी सघे थो, जंहिंसां बि थी सघे थो। पोइ उहो ॾेर बि न आहे, ॾेर सां बि बिल्कुलु नथी करे सघे, ॾेर सां त इस्पताल ताईं बि नथी वञी सघे। जेकॾहिं वई गुनाहगार थींदी, जेकॾहिं वई न त गुनाहगार थींदी, ॾेर बि गुनाहगार थींदो, त इहो ॾेर बि जेको आहे गुनाहगार थींदो। इन खां अलावा सोट सां वई न अकेलो सफ़र कयईं त इहो सोट बि गुनाहगार थींदो या औरत बि गुनाहगार थींदी। हाणे हैरान साईं परेशान, अलाए यार 1400 साल खां बाद में 2024 में अजीब जेको आहे मौलवी थिया हो, तबाह करे छॾियो अथव असांखे। अलाए कहिड़ियूं फतवाऊं जारियूं कई अथव। हा, नमाज़ खां बाद में थींदो, मां ख़बर आहे न। हेॾो सो यार बदनीयत, हेॾो सो बदनीयत। अड़े मुस्लमानो, ज़ालिमो ज़ालिमो, हे हदीस आहे, हे अल्लाह जे नबी जो फरमान आहे। जेको असांजे ज़हन में नथो अचे, असां में इहो फॉल्ट आहे, इन करे असांजी ज़हन कमु नथो करे। असांजे मुआशरे में इहो फॉल्ट आहे, इन करे नथो करे असांजो ज़हन कमु। हाणे तव्हां पाण ॿुधायो, का औरत शदात कोट खां लाड़काणे पंहिंजे ॾेर सां वञे, मासा सां वञे, सोट सां वञे, इहो सफ़र भलो या इहा औरत ॾेर सां हज ते वञे इहो भलो? ॿुधायो, हज वारो सफ़र भलो आहे न? अलाह जो कसम आहे, औरत पंहिंजे ॾेर सां हज ते नथी वञी सघे, वेंदी हुनजो हज बि न थींदो, अञा गुनाहगार थींदी। मासा जेकॾहिं आहे उन सां बि औरत इहा अकेली हज ते नथी वञी सघे, वेंदी गुनाहगार थींदी। पोइ तव्हां पाण ॿुधायो, शरद कोट वारो सफ़र लाड़काणे ताईं भलो या हज वारो? जेका औरत हज ते नथी वञी सघे पंहिंजे सोट ऐं मासा ऐं ॾेर सां, ऐं इहा पोइ लाड़काणे ताईं कीअं वञी सघे थी? हे बिल्कुलु हितां तबाही जेको आहे शुरू थींदी आहे, हितां जेको आहे बदमाशी जेको आहे शुरू थींदी आहे। फ़िलहालु नज़र कुझु बि न ईंदो आहे, माण्हू चवंदा आहिनि साईं हे जेको आहे न तव्हां मौलवियुनि जो ज़हन आहे। माज़अल्लाह अहिड़ी जेको आहे बदनीयत, त सर इहो जेको आहे इनखे कंट्रोल हिते कंदो, फ़ाइदा ॾिसंदो। अगरि जेकॾहिं कंट्रोल न कंदव न त माशरो इंतिहाई जेको आहे बदमाश थी वेंदो, इंतिहाई बदमाश थी वेंदो। यार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ज़मानो हो न, उहो असांजे ज़माने खां 100% ख़ैर वारो ज़मानो हुयो, इंतिहाई बहितर ज़मानो हुयो। उन ज़माने जे अंदरि का बि जेको आहे औरत ॾेर सां हज ते न वई। अल्लाह जो कसम आहे, असांजे ज़माने खां तमामु बहितर ज़मानो हुयो। साहब बि ॾिठो, नबी तालीमात ईंदी आहे, जेकॾहिं औरत नामहरम सां हज ते वेंदी, इन जो हज न थींदो। साहब बि न मोकिलियो, न मोकिलियो। ऐं असांजे ज़माने में इहा जेको आहे न, इहा मुआशरे में इहा ॻाल्हि तमामु घणी राइज आहे। भले कोई टेंशन आहे, ॾेर सां जेको आहे वञे सफ़र करे, मासा सां करे, हा सोट सां करे, छाजे करे इहो छाजे करे भला असांजी दिलि जे अंदरि ॻाल्हि वेझी वई आहे। इहो फॉल्ट असांजे पब्लिक में पियल आहे, इहो फॉल्ट जेको आहे असांजे मुआशरे में पियल आहे। हाणे इहा ॻाल्हि अचानक जेको आहे कीअं निकिरे? जेतिरो क़ुर खे मज़बूत पकड़ींदव, जेतिरो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़े मज़बूत पकड़ींदव, अल्लाह जो कसम ख़ैर ॾिसंदव, भलाई ॾिसंदव। ऐं जेतिरो छॾे ॾींदव न, हे जेकी मां ॻाल्हि थो कयां, यकीन कयो, हे तव्हांखे मुस्तफ़ा मौला जो मुजीब रहमान थो नज़र अचे, हे तव्हांखे मां मुजीब रहमान मक़सीद जेको नज़र अचां। हे जेकी ॻाल्हि मां मुंहिंजी ज़बान हिकिड़ी यार इस्तेमालु थिए थी, मुंहिंजी ज़बान थी हले, हे जेकी ॻाल्हि ॿुधायां थो न, हे पोयां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कौल आहे। मूंखे वेलो न ॾियो, भले मुंहिंजी ॻाल्हि खे वज़न ई न ॾियो। काफ़ी साथी मूंखे ॾिसी करे मुंहिंजी ॻाल्हि खे वज़न न ॾींदा आहिनि, पोयां इहा ॻाल्हि न ॾिसंदा यार, इहा जेकी असांजे पेशमाम ॻाल्हि कई आहे न, खणी भले इहो हल्की को मारो आहे, इन जो पंहिंजे मुआशरे जे अंदरि कोई हैसियत न आहे। कम से कम जेकी मुंहिंजे पोयां ॻाल्हि हले थी न, उहा ॻाल्हि नबी जी ॻाल्हि आहे, उनखे वेलो ॾियो। मूंखे न ॾिसो, पोइ जेको मां बयानु कंदो क़ुर उनखे ॾिसो। मां त ख़ताकार थी सघां थो, छाजे करे मां इंसान, मां फ़रिश्तो को थोरी आहियां। भला मूंखां कमी कोताही थी सघे थी,